नाज़िन फुलजी स्टेशन में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल की इमारत जो तामीराती कम गुज़िरियल 5 सालनि खां रोलड़े जो शिकार है, जंहिं करे समय शागिर्दियाणी की तालीम सख्त मुतासिर थी रही है। तफ़सील बुधाए रहियो आहे सुहेल सुमरो। जी बिल्कुल, पाण हिन वक्त मौजूद आहियूं फुलजी स्टेशन के मेन गर्ल्स हाई स्कूल वट, जंहिंजी इमारत जो तमीराती जो कम है वो गुज़िरियल 5 सालनि खां वठी अध में रुकियल है। तमीराती कम अध में रुकण सबब हितां जूं जेके समय शागिर्दाणियूं आहिनि उन्हनि जी जेका तैलीम है वह सख्त मुतासिर थी रही है ऐं उन्हनि जो मुस्तक़बिल है वो दाव ते लगल है। जी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त गुज़िरियल 5-6 सालनि खां वठी असीं दाहूं खूकू कंदा पिया अचूं, असीं एहतजाज कंदा पिया अचूं त हिन शहर जो गर्ल्स मेन हाई स्कूल जेको ज़बून हाल हो पहिरियां, वरी उन जी बिल्डिंग जेका आहे सा ठाही वई, हाणे उन जे तमीराती कम खे बि एॾो वॾो अरसो थी वियो आहे जो हिन महिल ताईं मुकमिल न थी सघियो आहे। हिन वक़्तु बॉइज़ स्कूल आहे जेको उते कुझु शहर जूं नियाणियूं उते पढ़नि थियूं, उते वञनि थियूं, उन्हनि खे उते पढ़ाई थिए थी सिर्फ़ु 3 कमरनि में। हाणे जिथे 1000 शागिर्दियाणियूं हुजनि उन्हनि खे 3 कमरनि में एडजस्ट कीअं थो करे सघिजे। फुलजी स्टेशन शहर जो जेको आहे गर्ल्स स्कूल आहे हाई स्कूल, उन जी जेका बिल्डिंग आहे उहा मुसलसिल जेको आहे सो माना मुकमिल तबाह हुई, जंहिंमें जेको आहे सो हितां जे ठेकेदार ऐं सियासी अॻुवाणनि ऐं कामोरनि जी मिली भगत सां जेको आहे सो कमु मुकमिल रुके पियो आहे। जॾहिं त नियाणियूं कॉलेज जा जेके क्लासरूम आहिनि उन्हनि में समय नियाणियूं जेको आहे सो वाड़ियूं वयूं आहिनि, जिन जी तालीम मुकमिल तबाह थी वञे। मुसलसिल साल 2 खां ही DPC ते आहे, हिन महिल ताईं ठेकेदार गायब आहिनि। असीं निगरान गवर्नमेंट खां इहा अपील कयूं था ऐं एजुकेशन खाते खां अपील कयूं था त महिरबानी करे हिन स्कूल जेको गर्ल्स हाई स्कूल आहे उन जी तमीराती कमु पूरो कराए नियाणियुनि खे तइलीम जे जेको ज़ेवर सां सवारियो वञे। 5 सालनि खां वठी असांजे शहर जी नियाणियूं दरबदर आहिनि, कॾहिं प्राइमरी स्कूल में थी वञनि, कॾहिं हाई स्कूल में थी वञनि, कॾहिं 400 खां 500 600 माना एनरोलमेंट आहे उहे दरबदर आहिनि, उन्हनि जी तालीम मुतासिर आहे। हाणे कॉलेज साइड में वेहनि थियूं, उते बि कमरा खोटनि, ही कमु नथो हले। शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, शहरनि जो चवणु हुयो त गुज़िरियल 5 सालनि खां वठी हे जेका गर्ल्स हाई स्कूल जी इमारत जो कमु अध में रुकियल आहे। असीं केतिरा ई भेरा जेको आहे तइलीम खाते जे कामूरनि खे लिखत में बि लिखियो आहे त असांजी हिकु बिल्डिंग जो कमु मुकमल करायो वञे, पर तइलीम खाते जे कामूर आहे ऐं DC दादू ॿुधण लाइ न आहिनि। ऐं 5 सालनि खां वठी हितां जेको बिल्डिंग जो कमु आहे उहो मुकमल न थी सघियो आहे। हितां जे शहरनि मुतालबो कयो आहे त बिल्डिंग जो अध में रुकियल कम खे मुकमल कराए शहरनि जी बेचैनी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में सख़्त खां सख़्तु एहतजाज कयो वेंदो।